الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وعلمك ما لم تكن تعلم وكان فضل الله عليك عظيما صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين स्टेज ते जलवगर मुक्तदर उलमाए किराम सादात इज़ाम ऐ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइरों जाड़ा बावचा कोठ में हिन दीनी इदारे दीनी मदरसे जी कारकर्दगी जंहिंमें अॼु 10 हाफ़िज़ सगोरन बिस्तारे फज़ीलत हासिल कई इन कारकर्दगी के ॾिसी हर मोमिन जी यकीनन दिल ठरी हूंदी मूंखे त ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं मां दिल जे गहराई सां मुबारक चवां थो हज़रत मौलाना अहमद अली सिकंदरी ज़ीद मजदहू के ऐं उन जी पूरी काबीना उन जा साथी इन मदरसे जा खिदमत गुज़ार उन्हनि सभिनी के मुबारक पेश कयां थो जन दीन जी हेॾी वॾी खिदमत कई सुभान अल्लाह जे ॻोठ में अल्लाह जे क़ुरान जी तालीम थींदी आहे उन ॻोठ ते अल्लाह जी रहमत वसंदी आहे इहो ॻोठ जो बख़्त आहे भाग आहे जिते अल्लाह जे पाक कलाम जी तालीम थींदी आहे क़ुरान जो आवाज़ जेसी ताईं गूंजंदो आहे हर सुखी ऐं आली शइ जे मथां अल्लाह जी रहमत वसंदी आहे थकिजी पिया आहियो सुभान अल्लाह चवण ते ज़बान ई नथी वरे सुभान अल्लाह दिल खोले चो सुभान अल्लाह मोहब्बत सां चो सब सुभान अल्लाह अल्लाह मदीनो ॾेखारींदो अल्लाह कंदो सदाई सुखिया हूंदो जीअं अॼु हिननि 10 सगोरनि हाफ़िज़नि क़ुरान जे हिफ़्ज़ जी तिस्तारे फ़ज़ीलत हासिल कई आहे अल्लाह कंदो तव्हां जा असां जा बच्चा बि क़ुरान जा हाफ़िज़ थींदा दीन जा आलिम थींदा अॼु हिननि जे अबे अंबड़ खे मुबारकूं जलसे वारनि ॾिनियूं हिन पर आसमान तां मलाइका भी मुबारक था जन गुंबद खजरा वारो साईं मुबारक मुबारक सुभान अल्लाह हुजूर खुश था थियन जेको कुरान के सीने में सांडे थो न अल्लाह जे पाक कलाम के सीने में सांडे थो इने सा मदीने वारो साईं खुश खुश आई कुरान मजीद में रब फरमाता इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र इन कुरान के असां नाज़िल कयो व इन्ना लहू लहाफ़िज़ून इन कुरान जे हिफाज़त जो ज़िम्मा अल्लाह जे मथां सुभान अल्लाह दुनिया में हजरत मूसा अलैहिस्सलाम के तौरात नाज़िल थियो हजरत दाऊद जे मथा ज़बूर नाज़िल थियो ईसा रूहुल्लाह जे मथा
इंजील नाज़िल थियो सोफ़े इब्राहीम हुया सोफ़े मूसा हुया पैगंबर ते सहीफ़ा नाज़िल थिया पर हर आसमानी किताब में तगय्युर थी वियो तबद्दुल थी वियो रद्दो बदल थी वई उन जो आयतूं सलामत न रही सकियूं उन जा सिपारा सलामत रही न सकिया पर कुरान जे हिफाज़त जो ज़िम्मो अल्लाह का कुरान जो हिकड़ो लफ्ज़ न बदलियो आ न क़यामत ताईं बदलजी सघंदो हिक आयत न घटी आ न वधी आ छो त जो ज़िम्मेदार मुहाफ़िज़ केर आयो अल्लाह पाण आ ऐं उन जी हिफाज़त कीअं रब कंदो आ अल्लाह ताला इन कुरान जे हिफाज़त जे लाइ पंहिंजा सीना चूंटींदो आ पंहिंजे ॿारनि खे चूंटींदो आ जन जे सीननि में कुरान खे रब महफूज़ कंदो आ हर इलाइक़े में हर खिते में हर इलाइक़े में कुरान जे हिफाज़त जे लाइ अल्लाह पाक सीननि खे चूंटींदो हे जेके हाफ़िज़ आहिनि ये हाफिज रात दी मेहनत था कन मदरसे में नहीं काटो मिलो नो आयत के फेरा पेनी दा के उस्ताद जी लपाट लगी के लठ लगी सब सहदा कुरान के सीने में सांभी सा खुदा जो कसम इनन हाफिजन के अल्लाह पाण चूंडी दुआ पसंद कंदो आ पंहिंजे पाक कलाम जे हिफाज़त जे लाइ ऐसा ही फरमान था अशराफ उम्मती हमलतुल कुरान मुझी उम्मत जा सभनी का वधीक शरफ वारा इज्जत वारा मान वारा मर्तबे वारा दर्जे वारा उहे इंसान दर्ज के कुरान के सीने में सानी जो सल्लल्लाहु अलैहि या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों इन कुरान जला सब का पहिरियों अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सीने खे चूंडियो मूसा कलीमुल्लाह खे तौरात मिलियो पर कीअं काठ जे तख्तियुनि ते लिखियल हुयो रब उन्हें के कोहे तूर ते घुरायो जबल तूर सेना ते रब फरमाए चिल्लो कमाए 40 ॾींहं इबादत कर जने 40 ॾियारा मूसा कलीमुल्लाह जबल तूर जे चोटी ते वेही रोज़ा रखिया नफल पढ़िया इबादतूं कयूं उन्हें खां पोइ हज़रत मूसा खे तौरात मिलियो पर तख्तियुनि ते लिखियल हुयो भरी वधी मथे ते खणी आयो पर कुरान खे रब तख्तीअ ते न ॾिनो कुरान खे रब काठ जे फरहन ते न ॾिनो कुरान खे रब मदीने वारे वीर जे सीने ते नाज़िल कयो सुभान अल्लाह ऐं जेॾीमहिल कुरान जी आयत नाज़िल थींदी अम्मा आयशा सिद्दीक़ा साहिब फरमाईंदी हुजूर कॾहिं मुंहिंजे गोद में आराम पिया कंदा हुआ मुंहिंजे गोॾे ते साईं जो मथो मुबारक रखियल हूंदो हो ऐं हुजूर जन आरामी हूंदा अचानक कुरान जी आयत नाज़िल थींदी हुई अम्मा साहिब फरमाए थी त मूंखे एॾो वज़न महसूस थींदो हो जो मां सम्झंदी हुयसि ॼण को चपल मुंहिंजे गोॾे ते अची वियो हुजे एॾो वज़न सिकिल कुरान जे नुज़ूल थियण जो हुजूर जे वजूद अतहर ते कुरान नाज़िल थींदो हो कुरान मामूली शइ न आहे लो अंज़लना हाज़ल कुरान अला जबल लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह हबीब हिन कुरान के जेकॾहिं जबल ते नाज़िल कयूं हा त जबल पहाड़ पुरज़ा पुरज़ा थी रेज़ा रेज़ा थी वञे हा कुरान जे अंदर वो पावर आ कुरान जे अंदर वो ताक़त आ पर अल्लाह ताला कुरान के साल बढ़ाए सुभान अल्लाह वो जिन पर जिब्रील कुरान खड़ी ईंदो हो न हुजूर जन में
में जिब्रील सां गॾु तकिड़ो पढ़ंदा मथां को अखर घटि वधि न थी वञे मूंखां को लफ़्ज़ विसरी न वञे रब फरमायो त हबीब जल्दी न कर क़ुरान असां ताला हुनजी हिफ़ाज़त असां कंदासीं सनुक़रिउक फला तंसा तोखे मां रब पाण पढ़ाईंदुसि ऐं अहिड़ो पढ़ाईंदुसि गुज़ारे न सघंदे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ हुजूर अलैहिस्सलाम वसल्लम के हुक्म मिलियो त महबूब तव्हां क़ुरान पढ़ण में जिब्रील पढ़े थो तव्हां जल्दी न कयो क़ुरान के इत्मीनान सां ॿुधो तव्हां जे सीने में क़ुरान के मां रब पाण चिटे ऐं पोइ क़ुरान पहिरियों ज़मीन ते जॾहिं लथो त सीने मुस्तफ़ा खे रब चूंडियो सुभान अल्लाह यो सीने मुस्तफ़ा मजा ज़बाने मोहम्मद मुस्तफ़ा मजा हज़रत अबू बकर याद कयो हज़रत उमर याद कयो सहाबा किराम कमो पेश सवा लख सहाबी हुया उहे मुस्तफ़ा करीम जा सवा सिधा शागिर्द हुया जन मदीने वाले साईं का क़ुरान सिखियो पढ़ियो ऐं सीने में सांडे सहाबा किराम ताबईन के पढ़ायो ताबईन के पढ़ायो यो सिलसिलो हलंदो आयो अज तव्हां जे ॻोठ में जेको हाफ़िज़ तव्हां के क़ुरान पढ़ाए थो जेको आलिम तव्हां के क़ुरान पढ़ाए थो इन आलिम जो सिलसिलो उस्तादी जो सिलसिलो मदीने वाले मीर सां जुड़ियल आहे तव्हां जो उस्ताद जेको तव्हां जे ॻोठ में वेठो आहे मौलाना अहमद अली सिकंदरी इन मौलाना अहमद अली जो उस्ताद हूंदो उन जो वरी उस्ताद हूंदो उन जो उस्ताद हूंदो हलंदे उन जो उस्ताद को असाबी हूंदो असाबी जो उस्ताद मदीने जेकॾहिं तव्हां क़ुरान पढ़ो था न उन वक़्त में तव्हां मोहम्मद करीम सोने नबी दे शागिर्दनि में शामिल थी वञो तव्हां स्कूल में पढ़ो कॉलेज में पढ़ो तव्हां मैट्रिक कयो इंटर कयो एमए कयो एलएलबी कयो पीएचडी कयो यूनिवर्सिटी में वञो ॿाहिरी दुनिया में पढ़ो पर मुस्तफ़ा जा शागिर्द न थींदो पंहिंजे ॻोठ में क़ुरान जे हाफ़िज़ वटि वई क़ुरान पढ़ो था मदीने वाले साईं जा शागिर्द थी वियो ऐं जंहिं सीने खे अल्लाह ताला क़ुरान जे लाइ चूंडींदो आहे न उन सीने सां दोज़ख जी बाहि हराम उन वजूद सां दोज़ख जी बाहि हराम लो जुइल फी इहातिन मा तरक जंहिं चम जे अंदर क़ुरान समाइजी वियो उन तां दोज़ख जी बाहि माफ़ आहे यानी जंहिं वजूद में क़ुरान हिफ़्ज़ थी वियो इन वजूद तां जहन्नम जूं बाहियूं सुभान अल्लाह अल्लाह जी सब खां वॾी नेमत सब खां वॾो एज़ाज़ सब खां वॾो इकराम जेको पंहिंजे नबीअ खे रब नवाज़ियो उहो क़ुरान जो नुज़ूल अॼु तव्हांजे जलसे जो उनवान आहे इनायात मुस्तफ़ा यानी मदीने वाले साईं ते जेके अल्लाह जी इनायत वरी हुजूर पंहिंजी उम्मत ते इनायत हुजे अल्लाह इनायत कयूं पंहिंजे नबीअ ते ऐं नबीअ इनायत कयूं उम्मत ते ख़ुदा ॼाणे त अल्लाह जे इनायत में वॾी इनायत अल्लाह जो क़ुरान ऐं हुजूर जेके उम्मत ते इनायत कयूं ला तादाद इनायतूं आहिनि हुजूर असांखे कलमो पढ़ायो दीन सेखारियो इस्लाम सेखारियो हलाल हराम सेखारियो जाइज़ नाजाइज़ सेखारियो हुजूर असांखे जो कुझु मिले थो मिली रहियो आहे मदीने वारे जे सदके मिली रहियो आहे पहुचा जेका मानी टुकुर था खाऊं न इन्नमा क़ासिम अल्लाह योती अल्लाह दींदो आहे वंडी दो मदीने वारो सुभान अल्लाह गलायो ये जाने वंड मिली न तुझे अल्लाह वंड मिली आया न मिलिया मदीने वाले साईं वंड मिली आया न मिलिया
अज भी जेको पल चऊं था न मदीने वारे साईं जे टुकरनि ते पंधि लॻा खुदा जो कसम के खीर मिलिया पुट मिलिया इज्जत मिली शोहरत मिली जेके कुछ घर मिलियो दर मिलियो बच्चा मिलिया सेहत मिली अखियूं मिलियूं हथ पैर जिस्म जा उज़वा मिलिया सब कुछ मदीने वारे साईं जे सदक़े हुजूर ॾियन पिया अॼ बि वंडन था वंड मुस्तफा जी रोज़े अतर मां अॼ बि जारी ऐं सारी आहे वंड मदीने वारे साईं उम्मत ते कई ऐं कन पिया उन वंड में सब खां भले में भली वंड भले में भली ख़ैरात क़ुरान सुभान अल्लाह जेकॾहिं चाहियो था त तव्हांजे सीने में उहा शइ अचे जेका मदीने वारे साईं जे सीने मां ॾिसो न तव्हांजी पंहिंजे मुर्शिद सां मोहबत मिसाल के साईं कंबर वारे जा मुरीद के दरबार आलिया मशहूर शरीफ जा मुरीद के साईं कंडियारे वाले जा मुरीद के मिठे पीर रहमतपुर वाले जा मुरीद मुर्शिद वटि का शइ मिलेव त ख़ुशि थींदो या न थींदो छा चवंदो दादा सीने में संडिया मुर्शिद जी शइ मुर्शिद वटि हिकिड़ो कागज़ जो टुकड़ो मिले त मुरीद अखियुनि ते रखंदो सीने ख़ुदा हे कागज़ आमद है मुझे मुर्शिद वटि ख़ुशि थींदा आहियो न खुशी ते इन ॻाल्हि ते कर तो के उहा शइ मिले जेका मदीने वारे साईं ख़ुदि तो सुभान अल्लाह ॿी हर शइ बदिलजी न सघे थी न मिसाल हिकिड़ो मुरीद आहे माजरी में पाणी खणी अचे फज़ाउनि में हवाउनि में उन पानी की हेत बदलजी सके थी पानी पारू जो थी सके तो पानी फिरी भी सके तो हारजी भी सके तो मानी खड़ी अचे मानी पारू थी वेंदी ठरी भी वेंदी खराब भी थी वेंदी पर ओरिजिनल शइ असली हैसियत में जेका हुजूर वटा आई तो वट पहुती जीअं जो तीअं अॼु ताईं मौजूद आहे अल्लाह जो क़ुरान जेकॾहिं क़ुरान खे पढ़ी त इबादत क़ुरान खे ॾिसी ज़ियारत करी त इबादत क़ुरान खे ॿुधी त इबादत भला इहे सभु कम न कई रुॻो क़ुरान पढ़ाइण या पढ़ण वारे खे ॾिसी त इबादत हे जेके हाफ़िज़ सगोरा वेठा आहिनि न हे आलिम सगोरा जेके राति ॾींहुं वेठा क़ुरान पढ़नि ऐं पढ़ाइनि इन्हनि खे ॾिसी न या विबाद के आलिम सां हथ मिलाई न मुसाफ़ो करी न साईं फरमाईंदा आलिम सां जे हथ मिलायो ॼण मोहम्मद करीम सुभान अल्लाह मन ज़ार आलिमन फकअन्नमा ज़ारनी जेके आलिम जी ज़ियारत कई उन ॼण के मोहम्मद करीम जी ज़ियारत सुभान अल्लाह क़ुरान में घटियो न बधियो न उन में तगय्युर ऐं तबद्दुल आयो ऐं क़ुरान जा अनवार इसरार उन क़ुरान जे अंदर जेकी रहमत बरकत शिफा जीअं उन वक़्त में हुई त अॼु बि जीअं जो तीअं हुई बस असांजे में पंहिंजे अक़ीदे में खलल आयो आहे असांजे यकीन में घटिताई आई आहे ख़ुदा जो कसम जेकॾहिं अॼु बि यकीन सां पढ़ी यकीन सां ॿुधी यकीन क़ुरान ते रखी अल्लाह जी ज़ात जो कसम त क़ुरान अॼु बि शिफ़ा थो ॾिए रहमत थो ॾिए बरकत थो ॾिए और क़ुरानी शेर ख़ुदा हैदर करार हिकिड़ो माण्हू आयुसि किसी मूंखे पेट में सूर आहे मुंहिंजे मौला अली ने पाणी रखियो हो मींहं जो कहिड़ो मींहं जो पाणी फरमायो अथई हो मींहं जो पाणी खणी अचो पर आयत पढ़ी उन मींहं जे पाणीअ ते मथां हीणो रखियो पिया पीतई मर्ज़ ख़तम थी वियो कंहिं पुछो सही इहो कहिड़ो इलाज इहा कहिड़ी दवा नहीं पर फरमायो त आसमान में जेको पाणी मींहं जो लहंदो आहे इहो बरकत वारो पाणी आहे ऐं क़ुरान में वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरान मा हुव शिफ़ा क़ुरान में उहा शइ नाज़िल था कयूं उन में शिफ़ा आहे
शिफा ऐं बरकत बड़ी गॾु थी बीमारी जी तरफ़। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मूंखे होड़ में सूर पियो, 3 ॾींहं सूर में बदकिस में दवाऊं दरमल ॾाढा कयो, फ़ाइदो न थियो। याद आयो तो मदीना मुनव्वरा में हिकिड़े ॾींहुं मस्जिद नबवी में वेठो हुउसि, हिकिड़े बुज़ुर्ग सां मुलाक़ात थी। 3-4 साल अॻु में मुंहिंजे 3-4 साल अॻु में हिकिड़ो बुज़ुर्ग मिलियो, मूंखे चई त जेकॾहिं हौड़ में ॾंद में नाड़ में सूर पए न, सूरह यासीन जी आयत आहे सलामुन क़ौलन मिन रब्बिर रहीम, 3 भेरा पढ़ी हथड़ो लायो सूर ख़तम थी वियो। 3 ॾींहं मां तड़पियुसि सूर में, दवाऊं दरमल फ़ाइदो न थियो। हो चुको यादि अची वियो त मदीने में हिकिड़े बुज़ुर्ग हीअं मूंखे कसम आहे रब जी ज़ात जो, मां ओॾी महिल 3 भेरा पढ़ी पंहिंजे हथ ते चौकारे हथ घुमायो, उहो ॾींहुं अॼो को ॾींहुं मूंखे वरी होड़ में सूर न थियो। वरी वो मुझे तकरीर में बयान कई हिकिड़े मौलवी साहब ॿुधी, हुन मूंखे वरी फोन कई, चई मुंहिंजी घरवारी खे सूर लॻी वियो, तव्हांजी ॻाल्हि मूं ॿुधी हुई, मूं पढ़ी हथ घुमायो, मुंहिंजी घरवारी खे सूर ख़तम थी वियो। मुंहिंजो क़ुरान रुॻो करमुला जहिड़ा त न आहे न, क़ुरान हर के मोमिन जे लाइ मुस्तफ़ा जो तोहफ़ो हर के जे घर में रखियो आहे। वो घर तख़्त वारो घर अथव जंहिं घर में क़ुरान रखियो आहे, वो औताक ख़ैर बरकत वारी आहे, वो सीनो ख़ैर बरकत वारो आहे जिते अल्लाह जे क़ुरान जी मौजूदगी आहे। ऐं जेतिरो तव्हां क़ुरान खे यादि कंदो, जेतिरो आयतूं यादि कंदो न, ओतिरा तव्हांजा जन्नत में दर्जा वधंदा, ओतिरो तव्हां सां अल्लाह ख़ुशि थींदो। ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त मूंखे मुंहिंजी उम्मत जा गुनाह ॾेखारिया विया, उम्मत जा गुनाह मूंखे ॾेखारिया विया। चोरी बि गुनाह हुआ, ज़िना बि गुनाह हुआ, शराब पीअण गुनाह हुआ, कूड़ ॻाल्हाइण गुनाह हुआ, कूड़ो कसम खणण गुनाह, मूंखे गुनाह ॾेखारिया विया। साईं फरमाइनि था मूंखे बुरे में बुरो गुनाह, वॾे में वॾो गुनाह, पुछड़े में पुछड़ो गुनाह मूंखे इहो ॾेखारियो वियो जो कंहिंखे क़ुरान जी का आयत यादि हुई वो विसारे छॾी, क़ुरान यादि कयल विसारे छॾी, इन जहिड़ो ॿियो को बि गुनाह गुनाह। हाफ़िज़ ज़गोरा क़ुरान यादि कयो था त इनखे भेरा ढीला कयो। जेकॾहिं मुठ खे डामण में रखंदो न, पंहिंजी मुकेल पकिड़े रखंदो त मज़बूत हूंदो, तव्हांजे कब्ज़े में हूंदो, पर जेकॾहिं ॿार छॾे ॾींदो निकिरी वियो त वरी मुश्किल थींदो। क़ुरान में ईअं आहे, जेकॾहिं हाफ़िज़ पढ़ंदो रहंदो, भेरा ॾींदो रहंदो, क़ुरान यादि रहंदुसि। जेतिरो बि क़ुरान यादि अथव उहो भेरा ॾींदा रहो, यादि रहंदो, पर जे भेरा ॾियण छॾे ॾिनो क़ुरान ईअं निकिरी वेंदो जो उठो हथनि मां निकिरी वञे। सल्लल्लाहु अलैहि रसूल मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल मदीने वाले साईं जो उम्मत ते नायत वण खुंड वाहे 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 जेकॾहिं ॻणणु चाहियो त ॻणण खां ॻाइणु चाहियो त ॻाइण खां घणियूं जे तस्बीह खणी वेही मदीने वारे जा छोरा ॻणणु चाहींदो उमिरि पूरी थी वेंदी मुस्तफ़ा जा छोरा खुटण जाना खुदा जाने जो मदीने वारो साईं उम्मत जे लाइ रहमत जो पैकर बणजी आयो, छप्पर ऐं छांव बणजी आयो, असां ग़रीबनि जो ग़मख़्वार बणजी आयो, मिस्कीननि जो मददगार बणजी आयो। साईं फरमाइनि था मां मोहम्मद तव्हांजे लाइ अल्लाह वटां रहमत जी सूखड़ी बणजी आयो। रब फरमायो हबीब
मुझा नबी पंजे उम्मत ते खजाना बंदींदो व अम्मा साइल फला तनहर जो साइल तुझे दर ते अचे जो घुरई जो सवाल करई उनके छिड़क जाए खाली न मोटाए जाए हबीब पंजे उम्मत जो झोलियों भरींदो मुझा दोस्तों को हुजूर ये बंड बंडिया ये इनायत उम्मत ते कयूं जो कुरान जी हुक्म दिनो ते हबीब साइल के लछण छिड़ जाए हदीस पाक दा लफ्ज चलता मासुल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शैअन कत फकाल अल्लाह मदीने वाले साईं का चढ़े पे जेबे जाप से खुरी हुजूर न कर न कई जे जाशे खुरी उनके झोल भरे दीन वारा नींदा है न करने नींदा है मदीने वारो अणगणो नींदा दीन वारा वक्त ते नींदा है मदीने वारो वक्त पे वक्त नींदा दीन वारा पोते जो ख्याल भी रखना है ते एतरो ॾियो जो पोते पंहिंजे लाइ बाक़ी बचे पर मदीने वारो जॾहिं ॾींदो आहे त पोते जो ख्याल न रखंदो आहे एतरो ॾींदो आहे जो साहिल जा झोल भरे मंगते के सुल्तान खुदा दे खजाने वंडे मेरा माही खुदा दे खजाने वंडे मेरा माही असंगू कहीं दी कनी लोड़ काई उचाए सदर तू साईं दा सिपाही ओ दर किथो से लगनी दा नारा मदनी मिठन ठन कोनी किनारा मदनी मिठन ठन कोनी किनारा असा जिसे को साईं दा सहारा मदनी मिठन ठन सुभान अल्लाह मुझा दोस्तों हुजूर बैठा है अमवाले गनीमत आया है बिन चपलन जे विच में वातिया बकिरन लिखन जे थणन सा वाती भरबा हिकड़ो साहिल आयो ओ सखी हाय हाय घुरड़ घुराए अर्ज करे तो सखी नबी मोहम्मद तो आया मुखे खैरात खपे मदीने वाले साईं फरमायो एक मिनी चपलन दे विच में जेका वादी माल सब भरला ये हड़ई बकिरो खे 500 बकिरो जे नहीं तो एकड़े साहिल के घुरण जी न 500 रुपया मोड़ पींदे से 10 रुपया बस वारो समझदा ना पुराना फाटल रुपया भी देला देना लेते तू भी सखावत करनो ही पर हे दे निहार हजारे बकरियों में हजारे तू है थणन का थण है हिकड़े मंगते खे हिकड़े साइल खे मुस्तफा हड़ई हवाले करे छड़िया सुभान अल्लाह एतरो दिनों जो मंगते के बादशाह बनाए छड़ने जो अगते वरी वो केखा हुरे न वो वनियन के वंडा खुदा जाने अज बजे के मुस्तफा जो तरता खैरात वठी ता अचन उहे वरी के जे दर्जा मोहताज वठी ता हने उहे वरी जग के वंडींदा रहंदा सुभान अल्लाह हजरत पीर मिठा सही मानन जो तबा पीर मिठा साईं वटे सोन ठाहिण जो नुस्खो सोन जो ठाहे कीमिया जो नुस्खो हजारे माण्हू था खाइनि हजारे माण्हू था मरजनि एक पाणी किथों जो साईं फरमाए त हा
मूं वटि नुस्ख़ो आहे वो नुस्ख़ो मदीने वारे साईं जे जेको मुस्तफा जो दर वठी वेंदो आहे उन्हें जे दर तां राज पल बाहिर खज़ानो मिठा उहा वंड अजब रहमतपुर शरीफ में वंडजे पई मुस्तफा जे दर जी वंड ॾिसणी सही दरगाह कंबर शरीफ ॾिसी आ दरगाह शरीफ ॾिसी आ मिठा अल्लाह वाला मुस्तफा करीम के खीसे में नबीयत या रसाई हर के जी न हुई उन खीसे पे जे जो उन खीसे पे हथ पहुंची वियो न खुदा जाने वो दुनिया के रंग लाईंदो आ उन जे हथ में कदे खोट नहीं दिया या इनायत मुस्तफा है जेका अजब उम्मत ते बढ़ती सुभान अल्लाह साईं फरमान था एकड़े ॾींहुं मां बैठो हुजा जिब्रील अमीन चिट कमरो घोड़ो काहे आयो उन जो कुर्सी नु भरियल हुयो मूं पुछो जिब्रील छा खणी आयो अर्ज की या रसूल अल्लाह ये सारी दुनिया जा खजाना उन जो कुंजू अल्लाह ताला अल्लाह दे हवाले सुभान अल्लाह खजाना जो कुंजू मदीने वाले साईं जे हवाले करे छडी ऐ हुजूर उन खजानन के प्याता बंदन प्याता बेराए जे जल्दी वंड उम्मत अज भी खाई रही है क़यामत ताईं खाई रही जेकरे मुस्तफा की इनायत ॾिसणी थी वंड ॾिसणी थी रमज़ान जो महीनो मदीनो ॾिसी जेके ॾिसी आया उन्हनि खां पुछो मुंहिंजे मुस्तफा जे दस्तरखान लखे माण्हू पलजनि था मुस्तफा जे दस्तरखान ते पर खोट न सुभान अल्लाह ओ बिठा हुजूर की वंड जे पई इनायत मिले पई पर मिलंदी उन्हें के जेको हक़ीक़त वारो मोहब्बत वारो इत्क़ाद वारो निस्बत वारो हूंदो उन्हें के वंड जी खैरात बिठा पर उन्हें सारी वंड दीन खपे दुनिया खपे ज़ाहिर खपे बातिन खपे विलायत खपे बुजुर्गी खपे इज्जत खपे शोहरत खपे पुत्र खपन माल खपे जो कुछ खपे मुस्तफा के तरफ से वंड जे तो पर वंडे का वडी खैरात वंडे का वडी इनायत तो कुरान इल्म नबवी सुभान अल्लाह समझो था ना पैसो डोकड़ या वंडा पर या खत्म थी सके थी या वंड दुनिया में कमी थी अगते कम नहीं थी पैसो दुनिया में फायदो नहीं दो कब्र में फायदो नहीं दो पर मुस्तफा की वंड जेके दीन जो इल्म जेके कुरान जो इल्म मिलो खुदा जो कसम या वंड मुस्तफा करीम जी कब्र में भी कमी थी महशर में वो छाता जो या वंड खपे या न खपे या वंड मुस्तफा जी घुर्जे या न खपे मिठा जेकरे खपे न पंहिंजे बच्चन के कुरान जो हाफिज बणा पंहिंजे बच्चन के दीन जो आलिम बणा तव्हां भाग वारा हो जो तव्हां जे हिन ॻोठ में एॾो सुहिणो मदरसो जंहिंजी कारकर्दगी तव्हां बजाए कंदा इहा मदीने वारे साईं जी इनायत जो बनंदो आहे जेको हिन मदरसे में वंडजी रहियो वो छाता चौथा पढ़ंदो कुरान बच्चन के कुरान पढ़ाईंदो ओ मिठा जेकॾहिं चाही तो मुस्तफा करीम जे फैज़ मजा तोखे हिस्सो मिले बच्चन के कुरान पढ़ाए दीन जो पंहिंजे बच्चन के आलिम बणा पंहिंजे बच्चन के मुस्तफा करीम जे इल्म जो वारिस बणाए इहो इल्म जेके मिली वियो इन जहिड़ी ॿी का बि दुनिया आख़िरत जी भलाई ऐं विलायत चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल बस पढ़ो सल्लल्लाहु अलैहि وعلمك ما لم تكن تعلم وكان فضل الله عليك عظيما
जेको न ॼाणंदो हुए असां तोखे पाण सेखारियो ऐं सेखारियई तोखे तुंहिंजे परवरदिगार तुंहिंजे पालनहार तोखे पढ़ायो तोखे सेखारियो तोखे अता कयो उहो इल्मु जेको तूं न ॼाणंदो हुए वकान हबीब तुझे मथा अल्लाह जो जबरदस्त फज़ल वॾो इनाम तुझे मथा हबीब तोखे रब पाण पढ़ायो हाणे तूं पंहिंजी उम्मत खे वञी पढ़ा मां मोहम्मद करीम सेखारींदड़ बणजी आयो मां मोहम्मद तव्हांखे इल्मु सेखारण आयो आहियां इल्मु पढ़ाइण आयो आहियां मां तव्हांजो उस्ताद बणजी आयो आहियां सुभान अल्लाह पहुचायो ख़बर मुस्तफा करीम जे इल्म वारी ख़ैरात वठण चाहियो था हुजूर जा शागिर्द बणजण चाहियो था सुभान अल्लाह मिठा हदीस पाक में हिकड़े ॾींहुं मुंहिंजा सोना हबीब मस्जिद नबवी में आया सहाबा किराम जा टोला हुया हिकड़ो टोलो अल्लाह जो ज़िक्र में करे ला इलाहा इल्लल्लाह हिकड़ा साबी हुया जेके दीन जो इल्म पढ़न पिया ॿियन खे पढ़ाइण पिया हुजूर हुनन खे बि ॾिठो आबिदन खे ॾिठऊं ज़ाकिरन खे ॾिठऊं हुजूर जन आया उन्हनि सां गॾिजी वेठा जेके इल्म पढ़न पिया सुभान अल्लाह हे जेके तालिब इल्म आहिनि न हे मदरसे में जेके पढ़नि था न मदीने वारो जेकॾहिं अॼु बि अचे न वॾेरे के अमीर सां गॾिजी मिले थो इन तालिब इल्मनि सां साईं फरमाए मां उस्ताद बणजी सेखारींदड़ बणजी आयो आहियां मूंखे हिननि सां वेहण में सुभान अल्लाह केड़ा खुश नसीब आहिनि जिनखे मदीने वारे साईं जो साथ मिली वञे हुजूर जी ज़ात जन सां गॾिजी रहे जो ख़बर पंहिंजे बच्चन खे इल्मु पढ़ाईंदो हिकिड़े ॿिनि हथ खयो आहे बाक़ी जी नियत पढ़ाईंदो बच्चन खे इल्मु जेके छड़ायो से बि नियत त कयो न नेठ ते शादी थींदी नेठ ते बच्चा वाला ॾींदो नियत ते दुनिया कायम आहे सुठी नियत कयो अॼु नियत कयो बच्चे खे आलिम बणाईंदुसि अॼु खां वठी बच्चे जे इल्म जो सवाब तव्हांजे दुकान ते सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो साईं फरमायो तमाम मोहम्मद करीम हिननि सां गॾिजी वेंदुसि जेके इल्मु पढ़नि था ॿियनि खे इल्मु सुभान अल्लाह साईं फरमायो त मूंखे अल्लाह ताला दुनिया वारनि जे लाइ सेखारींदड़ बणायो हुजूर ने छा सेखारनि उथण वेहण खाइण पीअण हलण घुमण ॻाल्हाइण ऐसी नहीं जो काफ़िर पे हे नबी आहे जेको पंहिंजे गुलामनि खे अगट ॿधण सेखारे इस्तिंजा करण सेखारे थो पाण फरमाए त हा मां नंढी वॾी ॻाल्हि पंहिंजी उम्मत खे सेखारे जंहिंखे हुजूर जे इल्म जो थोरो बि ज़रो मिली वियो न ख़ुदा जो कसम मुस्तफा करीम जी ज़ात में साईं फरमाइनि था त आलिम मोहम्मद करीम जा वारिस आहिनि शायद ॻाल्हायो आलिम मदीने वारे साईं जा वारिस आहिनि साईं फरमाइनि आलिम मुंहिंजे सीने जा वार आहिनि आलिम मोहम्मद करीम खे प्यारा आहिनि मदीने
वाले साईं जी शफ़क़त इनायत आलिमन जे मथां वधीक आहे जेकॾहिं तुंहिंजो बच्चो आलिम थी वञे भला जेकॾहिं आलिम न बणायो त आलिम जा शागिर्द भला आलिमन जा शागिर्द न थियायो त आलिमन जी संगत में वञी वेंदा कयो कचहरी में वञी वेंदा तव्हां खड़ी मजलिस में वियो हाणे केतिरा माण्हू मजलिस में हुया पुछी विया निंड जे रात सॼी ज़िंदगी अपना सुता पिया आहियो त हिकिड़ी राति मिले थी साल में इंतज़ार बदी जा जलसा कॾहिं कॾहिं था थियनि हेतिरा आलिम हिस्से में भले आलिमन सां गॾिजी जेके चार घड़ियूं वेठे न साईं फरमाइनि था कुल दुनिया आलिमन आलिम बणिजी वञो ओ मुतअल्लिम आलिम न थिया आहियो त आलिमन जा शागिर्द थियो भला जे शागिर्द न थिया हो आलिम सुभान अल्लाह आलिम ॻाल्हाए चुप करे ख़ामोशी में आलिम जी ॻाल्हि जॾहिं आलिम गुफ़्तगू करे पंहिंजी कचहरी पंहिंजी रिहाण पंहिंजी सुस्ती पंहिंजी कन में सरगोशी करणु बंदि कयो आलिम जी गुफ़्तगू ॿुधो छो त आलिम ईअं आहे कि ताज़ो मेवन जो वण हुजे ऐं हवा लॻंदी आहे ताज़ा मेवा हेठि किरंदा अंबनि जी मौसम आहे न अंब पका बीठा हूंदा आहिनि टपके जा अंब हवा लॻंदी आहे त ताज़ा अंब हेठि किरंदा आहिनि आलिम बि ईअं अथव कि पके मेवेदार वण हुजे जेको उनजे सोबत में वञी वेंदो न उनखे उहे दीन जा इल्म जा मारिफत जा ताज़ा ताज़ा मेवा सुभान अल्लाह साईं फरमाइनि था इस्तमिया न आलिम थिए न आलिमन जो शागिर्द थिए न वरी आलिमन जो वञी ॻाल्हियूं कई त पोइ चौथी ॻाल्हि इहा ओ मुहिब या आलिमन सां मोहबत रखो छा कर आलिमन सां ऊचा ऊचा दिल जे ईमान जे ज़ोर ते ॻाल्हाए चओ आलिमन सां मोहबत रखो साईं फरमाइनि था वला तकमुल खामिस पंजो माण्हू यानी उन्हनि सां दुश्मनी बुग़्ज़ मुखालिफ़त आलिमन जी मुखालिफ़त न कजे त हलाक ऐं बर्बाद थी पुॼई त आलिमन खां फ़ाइदो वठ आलिमन खां फ़ाइदो वठ भला जेकॾहिं फ़ाइदो नथो वठी त आलिमन जी गिला न कर आलिमन सां दुश्मनी न रख आलिमन जो बैरी न थी आलिमन जी बदख़्वाही न कर आलिमन जी गिला मत न कर हलाक थी वेंदे बर्बाद थी वेंदे छो त आलिम अल्लाह खे प्यारा आहिनि मदीने वारे नूर खे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो सुहिणे हबीब मदीने वारे साईं फरमायो त जेको आलिम वटि हली अचे थो पढ़ण जे लाइ दीन सिखण जे लाइ आलिम वटि अचे थो जेॾीमहिल ज़मीन ते हलंदो आहे अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाईंदो आहे त इन तालिब इल्म जे पेरनि जे पंहिंजा पर विछाए इहो तालिब इल्म ज़मीन ते न हले पट ते न हले फ़रिश्तनि जे नूरानी पर सुभान अल्लाह एड़ो प्रोटोकॉल वज़ीर आज़म खे बि कोन मिलंदो प्रेसिडेंट खे बि कोन मिलंदो जेको प्रोटोकॉल अल्लाह जा मलाइक तालिब इल्म सुभान अल्लाह जेकॾहिं तोखे मदीने वाले साईं सां मोहब्बत आहे दिल में अज़्म कर त आलिम थींदुसि आलिम जी सोबत में वेंदुसि आलिम मोहब्बत रखंदुसि पंहिंजे बच्चनि खे बि आलिम बणाईंदुसि छा इहा ॻाल्हि तव्हांखे क़बूल आहे कंहिंखे क़बूल आहे सुभान अल्लाह जेकॾहिं तोखे इल्म जी दौलत मिली वई इल्म जो खज़ानो मिली वियो त तो जहिड़ो ॿियो को बादशाह जहालत जहिड़ी ॿी का बीमारी न आहे इल्म जहिड़ो ॿियो को एज़ाज़ मुंहिंजा दोस्तो अल्लाह तबारक व तआला दुआ है इल्तिजा है रब करीम हिन मदरसे के क़यामत ताईं आबाद रखे शाद रखे हिन मदरसे जे तालिब इल्मनि जन अॼु दिस्तारे फज़ीलत हासिल कई आहे अल्लाह इन्हनि खे
कुरान के नूर सां इन जा सीना मुनव्वर करे इन मदरसे के रब वसंदड़ आबाद रखे ऐं जेकी भी दीन जी खिदमत कन था पिया मदरसन जी खिदमत कन था पिया अल्लाह ताला उन्हनि खे रिज़्क़ में इज्जत में दीन में माल में बरकत अता फरमाए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इश्क दा सौदा कर बैठे नाल माही तेरे लगिया दिलिया नाल माही तेरे लगिया दिलिया असा इश्क दा कलमा भर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर बैठे शहर माहीदा पेश तुम भलेरा ओ शहर मदीना पेश तुम भलेरा हो या सवाया वक्त है मेरा क्या करे सी दोज़ख में नो क्या करे सी दोज़ख में नो यार ते तवक्कल कर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर बैठे रांझा काबा रांझा किबला माही मेरा शाना वाला ओ दिल करे दी सजदा सजण नो दिल करे दी सजदा सजण नो असा सिर कदमां ते धर बैठे असा सिर दा सौदा असा सिर दा सौदा सिर दा सौदा मदीने दुनिया में जियो मदीने वाले जे गुलामी में मरूं मुस्तफा जे इश्क में क़यामत के ॾींहुं उथूं त मुस्तफा जे गुलामनि में